नचो टुपियो न कयो खर्च न कई जॾहिं वञी कहिड़ो कंजूस माण्हू मांगे पर सत्संग थोड़ो सत सां जुड़ल आहे सत्संग गॾु आहे सत्संग आहे सत वार्ता हुई सचे संग हुई कलयुग में साईं जो ॾाढो हिकिड़ो बिल्कुलु परमात्मा पहुचाइण वारा टे ई पीढ़ी आहे कलयुग में अॻे ऋषि मुनि हज़ारों साल जंगल में वञी करे तपस्या कंदा हुआ तव्हांजे अॻियां त रामगढ़ आहे रामगढ़ कहिड़ा तपस्या कंदा हुआ तपस्या कुटियार में कई साल कोन निकिरंदा हुआ उहे तपेश्वरी ने तपस्या कोन कंदा हुआ कलयुग में तपेश्वरी कोन ॾिठो हूंदा चाहिए तप न थींदो सृष्टि न हलंदी भगवान चयो तप न हलंदो सृष्टि कीअं हलंदी पोइ खुदि तप ते वेठो भगवान खुदि वञी करे तप कयो ऐं तपस्या कई तेरा ओम नाम 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 बस जाए तेरा ओम नाम बस जाए साईं जी मेरी नस नस में तेरा ओम नाम तेरा ओम नाम बस जाए तेरा ओम नाम बस जाए नस नस में साईं जी मेरी नस नस में तेरा ओम नाम 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 तेरा ओम
विष्णु रमन जोगी छा वञी वॾा तपस्या फिर भू परमात्मा जो नाम जंगल भक्ति कंदा हुआ पर जंगले भक्ति खां गृहस्थ भक्ति वधी वञी वई आहे छो जंगल भक्ति खां जेको घर बार छॾे वेंदो अॼु पाण गृहस्थ में आहियूं वञूं केॾो कंजूस हुजे छोकिरी जा दान कंदो न कोन कंदो दान कुछ भी न दान करे तो कन्या तो दान ॾींदो पंहिंजी वर कन्या खे त दान दानम दान उत्तम थींदो आहे कन्यादान यज्ञ थींदो यज्ञ यज्ञम सब देवता प्रकट थी वेंदा आहिनि उते त मां ते आशीर्वाद कंदा ब्रह्मा विष्णु महेश ख़ासि हिन यज्ञ खे ॾिसणु ईंदो आहे जेॾी महिल जोड़ो गॾु वेंदो आहे न त ब्रह्मा विष्णु महेश खे हिनखे रूप में हिनखे ॾिसणु ईंदो आहे ही जोड़ो ब्रह्म जो कर्तव्य छा आहे सृष्टि उत्पन्न करणु विष्णु जी पालना कंदो आहे महेश खे समेटे रखंदो आहे जितो ही जोड़ो हाणे पंहिंजी सृष्टि पाण पैदा कंदो आहे ही जोड़ो अॼु खां पोइ ब्रह्म जो कर्तव्य कंदो सृष्टि पैदा करणु पंहिंजी सृष्टि नंढी पैदा करणु वरी उनजी पालना करणु वरी उनखे समेटे रखणु कीअं रखिबो आहे कीअं संभाले उहो वॾो सृष्टि खे संभालींदा नंढी सृष्टि ॾिसी करे ब्रह्मा विष्णु महेश ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि जीअं पीउ पंहिंजे पुट जे मां तयारु थींदो आहे न उन मदद करण लाइ थोरो तयारु थींदो आहे थोरो दुकान थींदो आहे त ॾाढो ख़ुशि थींदो आहे तीअं ब्रह्मा विष्णु महेश हुन जोड़े खे ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि हीअ असांजी सृष्टि में हिकिड़ो जोड़ो ॿियो मददगार करण वारो अची वियो पाण कमाए करे खाए ऐं वरी दान करे छा करे ऋषि जोगी संत साधु ॿियनि जो खाईंदा आहिनि छा खाईंदा आहिनि पंहिंजो कमाईंदा कोन आहिनि कंहिं भॻवान चयो चई भॻवान असीं तुंहिंजो हेॾो तप कयूं तो सभिनी लाइ अलॻि रोटी ठाही वई पर असां सभु साधू लाइ अलॻि ठाहियूं आहे न कुझु खाइण लाइ असीं वरी गृहस्थी घर पुॼण वञूं छा चवनि संत साधू केॾो वॾो जोगी हूंदो न पोइ खाईंदो बि तव्हां गृहस्थ घर गोरखनाथ मच्छिंदर जी मारो काम नगरी में छॾायो अचे मच्छिंदर नाथ पंहिंजे गुरु खे पोइ हिकिड़े वण हेठां अची वेठो त दोस्त हो ऋषि खे ॾिसी पाण जे महिमान खे ॾिसी ख़ुशी न आहे न त ही महिमान भाउ भेण सेण सॼण ॾाढो ख़ुशि थींदो भागुर भाई गजंदा संत वरी केॾा कम भागुर भाई गजंदा संत खे ॾिसी ठीक है उथी करे करियो चई रोटी डोरियूं थी जंगल में रोटी किथां ॾी चई फल न मिलण एॾी तपस्या करे लॻी कि हुन पंहिंजे फल में वण खे ॾारी तूं हितां अच त ॾारी ॾारी काटे करे अंब कढी अंब खाराई हुन संतनि खे हाणे जेके बचिया उते ई गोरखनाथ पहुची तो हिन अंबनि खे हाणे वापसि लॻा हीअ ॾेई तो तोड़िया अथई त ही ख़राबु थींदा हिनखे चई साईं हीअ कीअं वापसि लॻंदा चए थो वापसि न लॻंदा त तोड़ण जो अधिकार बि कोन तोड़ण जो अधिकार बि गोरखनाथ हुनखे वापसि लॻाए छॾियो मतिलबु अहिड़ा संत बि गृहस्थ के और पिनण वेंदा हुआ केॾा वेंदा हुआ शादीअ में लॻो पियो मच्छिंद्रनाथ गुरु वेठो गोरखनाथ खे चईसि तूं वञ मुंहिंजे लाइ भोजन पिनी करे अच अॻे शिष्य जेके हुआ चेला उहे ढाबा जो पिनी करे खाराया कहिड़ा चेला ढाबा हुआ घर गृहस्थ मां मोह करी जेको आहे इहे पिनी करे वठी वेंदा हुआ संत माण्हू ॾह वीह 50 चेला ठाहींदा उहे सभु सिद्ध उहे सभु जेको मां चयनि सो सच जेको मां चयनि सो
फकीर वियो विनी करे वठी आयोसीं ते माई मुंहिंजो गुरु वेठो आहे तपस्या पियो करे उन लाइ भोजन ॾेई माई सुठी हुई ॾाढी सादी वारो सभु आइटम कढी ॾिना मिठाई चांवर फुल्को ऐं दही बड़ा लॻल ॾिना हुईसि दही बड़ा तब थी करे मुंहिंजे गुरूअ लाइ पाए ॾे थाली उहा थाली पाए ॾिनाईसि थाली पाए ॾिनीसि वियुमि गुरूअ खे खाराई गुरू पसंदि थी वियुसि ॾाढा सुठा माल ठहिया आहिनि अंदरि ॾाढा सुठा माल आहिनि आराम सां माना सामने रोटी खाई वञा तकड़ माई रोड माल करियो हिकिड़ी माई हुई तकड़ी ॻाल्हि ॿुधाए उन हिकिड़ो नेवलो मार लॻो छा पाले रखियो नेवलो पंहिंजे पुट खे नेवले खे चई तो रखारी वञा पंहिंजे पुट छा चई आऊं वञा पाणी भरण मुंहिंजे पुट खे रखारी वञी एक दिन थोरो था सुका हो गया ऐं कुश्ती में नचे हुन अॻियां माई ॾिसंदी त मुंहिंजे पुट जी रखारी कई आहे त कुश्ती हुन अॻियां नचे पियो माई उल्टो सम्झो माई छा सम्झो उल्टो सम्झी वई आऊं वई आहियां मुंहिंजे पुट जो खून ई लॻींदो आहे छा कयो आहे हिन मुंहिंजे पुट खे मारे छॾियो आहे मटको जेको पाणी हो उहो घणे में पता चलाई छा कई मट घणी में पाणी वञा अंदर आई त ॾिसी बनाई त पाणी तो मुंहिंजो नाग पुट खे बचाव कयो आहे नाग मारियो हुई जेको तकड़ वण माई पंहिंजो नेवलो मारे छॾियो तकड़ कोन कबी आहे तकड़ खे कम में कोन कबी आहे आराम सां खाइण पीअण घुमण तकड़ न कजे चई दही वड़े भाई ॾाढो ख़ुशि थी वियो यार हिकिड़ो दही वड़ो ॿियो मूंखे हाणे हिकिड़ो दही वड़ो मूंखे ॿियो वणे हीउ त ॾाढो वणियो आहे हीउ त ॾाढो मूंखे वणियो आहे हाणे गौरव कयां थो वीचारो चए थो गुरूअ लाइ वरी तो दही वड़ो वठणु वञे वरी चईसि दादी माई असांजे गुरूअ खे दही वड़ो ॾाढो वणी वियो आहे मूंखे ॿिया बि दही वड़ा दही वड़ा ॾे माई गुस्सो अची वियो लॻी पई पंहिंजे पेट खाइण जी नालो वरी गुरूअ जो बदनाम कंदा छा कंदा नालो गुरूअ जो बदनाम कयो खाइणो तोखे आहे चेस्ती महाराज लॻी पई पेट जी तोखे पंहिंजे पाण खाइण जी नालो वरी गुरूअ जो बदनाम करी चएसि न मामा मां गुरूअ जो नालो बदनाम कोन कंदो असीं उहे संत कोन आहियूं गुरूअ जो नाले खे बदनाम करे अमां उहे संत असीं कोन आहियूं गुरूअ जे नाले तां असीं कुर्बान वञूं ही शरीर ही जी जान सभु गुरू खे अर्पण करे छॾियूं अर्पण करे छॾियूं चए पियो लॻी पई आहे पेट जी ऐं चए थो गुरूअ जे नाले जा कुर्बान वञी अखियूं ॾे मूंखे त साईं नाले ते ख़बर पवई ऐं हू त फ़क़ीर हो कॾहिं कॾहिं अखियूं ॾिनियूं सतम थी पिया ही शादी कयो त मूं पाप कमाए लॻो ही त मूं पाप करे छॾियो पेरनि ते माफ़ी बि घुरे असांजो पाप थी वियो अखियुनि खे पटी किरी ॿधी करे ऐं गुरू वारो दही वड़ो खणी करे चईसि पोइ एॾा गुरू जो दर्शन करण लाइ मां हलंदीसि एॾा गुरू जो दर्शन करण लाइ मां हलंदसि दरबार साईं दर हलणो दरबार साईं दर हलणो साईं दर हलणो दरबार साईं दर हलणो दरबार साईं दर हलणो
दर हलणो दरबार साईं दर हलणो गुरु वरी कहिड़ा हूंदा वञी ॾिसंदी वच्छंद्रनाथ गुरु चए थो पर तूं ईअं न अचो तूं पुठियां हला पंहिंजा गुरू वरी पंहिंजी रोटी खाइण अंडे मूंखे गोरखनाथ रोटी खणी करे अॻियां पहुची वियुसि चए थो साईं भोजन करियो तव्हां लाइ दही वड़ा वठी आया चए थो इहा सारा बन गई हुई चए थो साईं अख टुड़ गई अख टुड़ गई चए थो टुड़ गई नहीं अख जुड़ गई अख खोल दो पट्टी हटाए पट्टी जॾहिं मां अख सां हटाई त भई अख ॾाढी बढ़िया थी वई